जीए लतीफ़ नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। असांजो विरसो, असांजी सुञाणप, सॼण ऐं साणे कंहिं अणासे विसरे। हिन खां अॻु पहिरें एपिसोड जेको हो भगवंती नावाणी खे डेडिकेट कयो हो। ऑल इंडिया रेडियो जे पदेही नशिरात में भगवंती नावाणी सां कचहरियूं थींदियूं हुयूं। भगवंती नावाणी जा पदेही नशिरात लाइ सतराम रोहिड़ा सां बि दो गाना रिकॉर्ड कया। सतराम रोहिड़ा जो रेडियो लाइ इंटरव्यू बि कयो, जंहिंजूं यादगार तस्वीरूं अॼु जी हिन एपिसोड में सिंधियत प्रेमियुनि सां बंडे रही आहियां। ॿिन्हिनि फनकारनि भगवंती नावाणी ऐं सतराम रोहिड़ा जे संगीत जे खेत्र में कयल ख़िदमतुनि लाइ ही प्रोग्राम जेको आहे पंहिंजी फनकारनि खे नओं न्यापो जो डेडिकेट कंदे ऑल इंडिया रेडियो जे जेका म्यूज़िक असां स्टूडियो नंबर 4 में मूं रिकॉर्ड कयो हो, उन्हनि जा दुगाना हिकु दुगानो अॼु जे प्रोग्राम में ख़ैर ख़्वाहनि सां वंडे रही आहियां। सिंधी लिबासनि ऐं सिंधी हुनरनि ते कई यादगार नुमाइशूं मूं पेश कयूं। इंदिरा गांधी आर्ट एंड कल्चर सेंटर में, इन खां अलावा दिल्ली जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे कल्चरल सेंटर सां वाबस्ता मर्कज़नि में एग्ज़िबिशन मुनक़िद कयूं, जिन खे ॾिसण लाइ काफ़ी जेके आहिनि से शाइक़ीन पधारिया। विरसे ऐं फन खे उन्हनि सारायो बि। कुझु तस्वीरूं असांजो विरसो, असांजी सुञाणप में अॼु जे प्रोग्राम में शामिल करे रही आहियां। अमेरिका बोस्टन जे डॉक्टर दूधाणी जी ख़्वाहिश हुई त मां अमेरिका जे सिंधी सम्मेलन में सिंधी लिबासनि ते आधारित फैशन शो पेश कयां। 3-4 सालनि ताईं प्रोजेक्ट करण लाइ मूंखे चवंदा रहिया ऐं संदन कुर्ब। मूं ऑर्लैंडो में सिंधी हुनरनि ऐं लिबासनि ते आधारित फैशन शो पेश कयो, जंहिंजूं तस्वीरूं अॼु जे प्रोग्राम में अव्हां सां वंडे रही आहियां। अमेरिका जे नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि, इन खां अलावा फ़न सां दिलचस्पी रखंदड़ 20 मॉडल्स खे ऑर्लैंडो अमेरिका जे मंच ते फैशन शो जेको मूं लाइव कयो, उन्हनि में मूं पेश कयो ऐं मां हर हिकु लिबास जे बारे में लाइव कमेंट्री ज़रिए सिलसिले खे अॻिते वधायो। सभिनीनि वाधायूं ॾिनियूं। दरअसल ऑर्लैंडो जे हिन फैशन शो में जेको दाद मिलियो, तंहिंजा हक़दार डॉक्टर दूधाणी हुआ। उन्हनि तरफ़ां जेका हिमत अफ़ज़ाई कई वई, इन जो बयानु करणु मुश्किल आहे। माण्हू सभु न सुहिणा, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहार जी। अव्हां जी ख़िदमत में असांजो विरसो, असांजी सुञाणप जी ॿी कड़ी पेशे ख़िदमत आहे। वापारी तबिको भाई बंद वारी धोती खमीस या बिना कॉलर जे खमीस, हट वाणियूं वरी कमकार करे अधु ॿाहुनि वारी जेका आहे कमीज़ धोती ऐं कुल्हे ते बोछण या अंगूठो रखी करे उन्हनि जे लिबास जो जेको हो इहो अहम हिसो हो। ख़ुशहाल तबिको जेको हो, उन में जो लिबास जेको हो सो कुझु मुख़्तलिफ़ हो। सोननि बटणनि वारी कमीज़, मथे ते टोपी ऐं दुकानदार काका वरी अछी टोपी, इन ते मशीन जे नीरे या ॻाढ़े रंग सां जेके भेनर हुयूं से ट्रोपा ॾेई करे बर्थ भरे डिज़ाइन वारी टोपी ठाहींदियूं हुयूं, उहे पहिरींदा हुआ। गोल टोपी, कुल्हे ते बोछण या अंगूछो। त ॿिए तरफ़ हिकु तबिको वरी कारी टोपी बि पहिरींदो हो। उन वक़्तु कारो कोट ऐं कोट जी कमीज़ में ज़ंजीर वारी वाच, हथ में लकुण। ज़मींदारी तबिको बिघोड़ी बोसकी जो पटको पहिरींदो हो ऐं उन वक़्तु तमामु मशहूरु हुई। असां पंहिंजे ॾाॾे खे बिघोड़ीअ वारे बोसकीअ जे 7 वालनि वारो पटको ॿधंदे ॾिठोसीं। धोती पाईंदा हुआ
ऐं कोट जे खीसे में वरी जेका आहे चेन वारी वाच उहे विझंदा हुआ। मीरनि जे दौर दौरान दीवाननि जो लिबास जेको आहे उहो कुझु शहाणे अंदाज़ वारो रहियो। मीर टालपुर वरी वेलवेट ऐं पिलश जा ज़री सां भरियल वॾा चोगा पहिरींदा हुआ। आमल तबिको वरी सूट बूट टाए उन्हनि जे लिबासनि जो अहम हिसो बणियो ऐं किन खे त तस्वीरूं असां हुन दौर जूं ॾिसंदासीं वो बि पहिरियल नज़र ईंदो। इन तरह जो लिबास अंग्रेज़नि जे आमद दौरान मुरविज में रहियो। अॻिते हली जॾहिं अहिंसा जी लड़ाई गांधी लड़ी त खादी जो मुरविज में आई ऐं खादी पहिरण लॻा। भेनर चरखो कतण लॻियूं, सुत कटे दुकानदारनि खे ॾींदियूं हुयूं ऐं उन जे साड़ी ऐं खादी जा कपिड़ा जेके आहिनि से वठी पाईंदियूं हुयूं। चरखो कतण में लॻाईंदियूं, जीजल पायो खादी, भेनर पायो खादी। त इहो हो लिबास जॾहिं विरहाङे जे लाइ आज़ादी जी हलचल जी जेका लड़ाई अॻ में सिंध वारनि विड़ी उन वक़्तु जेको आहे इहो खादी जो लिबास काफ़ी मुरविज में रहियो। के मुस्लमान वरी ॿिए तरफ़ कारे रंग जी तुर्की टोपी पाईंदा हुआ ऐं सिंधी औरतुनि ऐं मर्दनि जे लिबास में वक़्त सां तब्दीली बि ईंदी रही। अंग्रेज़नि जे दौर दौरान नंढियूं नींगरियूं जेके आहिनि लेस जे झालर वारा फ्राक पाइण लॻियूं। माइटण जेके हूंदा हुआ नींगरियुनि खे उहे तमामु झालर सां सुहिणा फ्राक जेके आहिनि से उन्हनि खे पहिराईंदा हुआ। वक़्त सां डिज़ाइन वारियूं जेके लेस ऐं साड़ियुनि ते बि लॻाइण लॻा या कुर्ते ते या झबले जे हेठां पटीअ तौरु पाण जेके आहिनि से लेस जूं इहे जेके आहिनि आर सां भरींदा हुआ। अलॻि अलॻि डिज़ाइन वारियूं जेके आहिनि से उहे लॻाईंदी हुयूं। लेस हथनि सां बि ऐं ख़रीद कयल बि। पहिराण या ब्लाउज़ जी आर जी पटी वारी भरियल लेस ऐं इन खां पोइ जेको अॻिते हली ज़री ऐं बाली ऐं सितारनि जे भर्त भरियल वारियूं साड़ियुनि जो बि रवाजु पियो। हालांकि इहो जेको बर्थ आहे सो काफ़ी अरसे खां हलंदो रहियो। वेलवेट जा लिबास, सुथण जे पाचनि ते ज़री जो कमु कयल ऐं इन खां अलावा उते पलव वारी साड़ी या वरी साड़ी जे पलव खे टे वकड़ ॾींदियूं हुयूं। इहे कराची ऐं हैदराबाद जे असां उन दौर जे किन जेके आहिनि से वॾे तबिके वारे घराणे औरतुनि जे लिबासनि ते निगाह कंदासीं। ख़ुदि मूं पंहिंजे अमड़ जे लिबासनि में इन तरह के उबते पलव वारी साड़ी जेका आहे सा उहा नज़र आई। कराची में दरअसल पारसी खोजा ख़ासी तइदाद में रहंदा हुआ। पारसियाणियूं उबते पलव वारियूं साड़ियूं पाईंदियूं हुयूं ऐं खोजाणियूं वरी वॾनि पाचनि वारियूं सुथणूं पहिराण या वॾो डिघो गगो गोॾनि ताईं हेठि वारो पाईंदियूं हुयूं। इहो रवाजु जेको आहे सो सिंधियुनि में बि आयो। फिल्मी दौर जी आमद थी त उन दौर जो असर बि कराची ऐं हैदराबाद जे भेनरुनि माइरुनि ते लिबासनि ते मर्दनि चाहे औरतुनि जे पियो ऐं उन्हनि जे फैशन जो हिसो बि बणियो। ॿारनि जी स्टाइल में बि तब्दीली जेका आहे सा ख़ासी तब्दीली आई तस्वीरुनि में असांखे नज़र ईंदी। ऐं ज़ेवरनि जी सिंधी औरत काफ़ी शौक़ीन हूंदी हुई। कननि में झूमक पाइण उन वक़्तु 3 कटोरियुनि वारा 1 2 3 कटोरियुनि वारा झूमक फैशन तौरु या जिन खे मालदार तबिको हूंदो से पहिरींदियूं हुयूं। ॻरा जेके कंगण जेके हूंदा शींहं मुंहं वारा कंगण से पाईंदियूं हुयूं। सोना मोतियुनि जी माला, मोतियुनि जो कंगण वग़ैरह ऐं इन खां अलावा जेके झुमकियूं गौरियूं हूंदियूं उन्हनि जे लाइ ॾावणियूं पाईंदियूं मोतियुनि वारियूं बि ऐं सोन जूं बि अलॻि अलॻि डिज़ाइन वारियूं। ऐं ॻाढ़ी चुनीअ जी नथ जेका आहे उनखे जेको आहे चवंदा घोड़ी जो धाॻो कारे रंग जो हूंदो हो। उन सां हू मथे जेको आहे नथ खे पूरे खे हिते पुठियां लॻाईंदियूं हुयूं। त पथर वारी नथ के नंढा ऐं के ॾाढियूं ॻरियूं जेके आहिनि से ॻाढ़े रंग जी चुनीअ जी नथ भेनर माइर पहिरींदियूं हुयूं। ठूठ कंगण ऐं गिलियुनि जो हार वॾो जेको आहे उहो बि पाईंदियूं हुयूं। मथे ते सोनी टिक
छोकिरियूं जेके आहिनि से के त सोनी टिक बिंदी असां अॼुकल्ह हणूं था जेका आहे उन जे बदिरां सोन जी टिक करे सूरजमुखी वांगुरु हू सोनारा गोल्ड टिक ठाहे ॾींदा हुआ, उहे जेके आहिनि से पंहिंजो मथे ते चिंबड़ाए करे लाख सां या ॿिया जेको हूंदो हो उन सां उहे करे पाईंदियूं हुयूं। त इन तरीक़े सां सोन जे गहणनि में लिबासनि में वक़्त सारू बदिलाव थींदो रहियो। हर दौर में पंहिंजी जेका आहे लिबासनि बेसनि वॻनि जी असांजे अबाणे विरसे जे भेनरुनि जी जेका आहे सा हिकु अहमियत बि रही ऐं उहे तस्वीरुनि में असांखे नज़र बि ईंदा। असांजो विरसो असांजी सुञाणप जी ॿी कड़ी में जीअं मूं शुरूअ में ज़िक्र कयो त ही प्रोग्राम राग जी राणी भगवंती नावाणी ऐं सतराम रोहिड़ा खे डेडिकेट करे रहिया आहियूं। इन करे संदन आवाज़ में दुगानो जेको मूं रिकॉर्ड कयो हो उहो पेश कंदे मां वीना श्रृंगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। अव्हांजी रायनि जो इंतज़ारु रहंदो। सदाईं गॾु। से आस धरे मुराद सलियो आसाद सां सिर वठंदुसि सरदार जो बीजल माज करे मन मिंथ मुड़ी वञ मंगता गुलतन छिन गिरनार जो आयुस आस धरे मुराद सलियो आसाद सां सिर वठंदुसि सरदार जो बीजल बाज करे बीजल ओ बीजल दुरा दुरा दान वठी वञ मोटी मंगण हार हाथी घोड़ा पलंग पालकियूं हीरा लाल हजार सोरठ ओ सोरठ हाथी घोड़ा कीन घुरा थो माणिक मोती माल साल कुथी मूं सैन हैया सिर जो आसौदा परडेहा परडेहा पंध करे इनल पथारे पांद हिते द्वार झलमो दातार जो सिर वठंदुसि सरदार जो